हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमाए अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब। अल्लाह ताला फरमाए इहो किताब। कानून अरबी जो हिकिड़ो हूंदो आहे ज़ालिक, ॿियो हूंदो आहे हाज़ा। हाज़ा सां बि इशारो कबो आहे, ज़ालिक सां बि इशारो कबो आहे। पर जी सिंधी में चइबो आहे ही ऐं हू, फर्क़ु आहे कहिड़ो? ही माना चओ वेझो, ही माना ऐं हू माना समझदार हाणे अरबी में वेझे खे चइबो आहे हाज़ा ऐं ज़ालिक चइबो आहे परे वारी। कुरान त मुंहिंजे बि आॾो, तुंहिंजे बि आॾो, सोहणे नबी जे बि आॾो। पर अल्लाह ताला फरमाए थो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब, ओ हू किताब। हालांकि आहे ही, रब थो चवे हू। ज़ालिकल किताब ला रैब फीह, हू किताब उनमें कहीं किस्म जो को शक कोन्हे। आलमन खां पुछो से सही ज़ालिक जो इशारो काॾे आहे? अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालू जो को इशारो थो करे तो हू किताब, उनमें को शक नाहे। हकीकत में ही जेके असां जूं मस्जिदूं आहिनि, अवां जे ॻोठ जी मस्जिद, कंबर शरीफ जी मस्जिद, लाड़काणे जी मस्जिद, शहदाद कोट जी मस्जिद, इहे सभई मस्जिदूं काबतुल्लाह जे मस्जिद जूं नाइब मस्जिदूं आहिनि। असुल मस्जिद आहे काबतुल्लाह वाली। कहिड़ी आहे बाबा? इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। अव्वल मस्जिद काबतुल्लाह वारी आहे ऐं ॿियूं सभु मस्जिदूं उन जे ताबियो आहिनि। ॾिसो त कीअं ताबियो आहिनि त जाॾे काबो आहे असां सभिनी जे मस्जिदुनि जो मोह ओॾह, उत्तर वारनि जो बि ओॾह, ॾखिण वारनि जो बि ओॾह। पर जेके काबतुल्लाह जे परीअ भर हुजनि, काबो हुजे हेॾां ऐं मस्जिदूं हुजनि हुन पासे, त उन्हनि जो मोह बि काबे ॾे। माना ही आहिनि त मस्जिदूं, पर इहे ताबियो आहिनि हिन काबे जे, अल्लाह जे काबे जे ताबियो आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला तारीफ़ फरमाए ज़ालिकल किताब। हे असां वटि बि क़ुरान पिया आहिनि, तो वटि बि क़ुरान पिया आहिनि, मस्जिद में बि क़ुरान पिया आहिनि, मदरसनि में बि क़ुरान पिया आहिनि। पर अल्लाह ताला फरमाए थो सभु तव्हांजा क़ुरान ताबियो अथव उन क़ुरान जा जेको क़ुरान लोह महफूज़ में आहे। बल हुवा क़ुरआनुन मजीदुन फी लौहिम महफूज़। वो कुरान करीम जो को लोहे महफूज जे अंदर आ, हकीकी असली कुरान अल्लाह जो उहो कुरान आ। ऐं ही जेके असां वटि तो वटि कुरान आहिनि, सभु उन्ही कुरान करीम तां नक़ल कयल आहिनि, उन्ही कुरान जा ताबिया ऐं नाइब आहिनि। रब थो फरमाए उन्ही मुंहिंजे कलाम में को शक आहे ई कोन को। अरबियन आलमन चवा त न, ज़ालिक परे जी माना ला बि ईंदो आ, पर ज़ालिक जो लफ़्ज़ मर्तबे जे लाइ बि ईंदो आहे। जे चइजे साईं तूं ख़ुशि आहीं, तूं वरी चवां साईं तव्हां ख़ुशि आहियो। चाचो दीन मोहम्मद साॻो आहे न बाबा, ॻाल्हायो। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो फरमाए तो इहो किताब मुत्तक़िन ऐं परहेज़गारनि जे लाइ हिदायत आहे। कंहिंजे लाइ हिदायत आहे? जेके परहेज़गार न आहिनि उनखे क़ुरान छा कंदो? मुंहिंजा दोस्त, असुल में इन्ही आयत जी जेका मुद्दा आहे, मक़सद आहे, उहो ही आहे हुदल लिल मुत्तक़ीन। त माना मुत्तक़ी ऐं इन क़ुरान मां फैज़ ऐं फ़ाइदो वठंदा आहे त सॼे जहान जे लाइ। चओ आहे त सॼे जहान जे लाइ, सभिनि जे लाइ आहे, सभिनी जे वास्ते। पर मुत्तक़ी इन्ही मज़ा फैज़ वठंदा आहिनि, फ़ाइदो वठंदा आहिनि। मुत्तक़ी इन मज़ा अल्लाह जूं नेमतूं ऐं हिदायतूं हासिल कंदा आहिनि। तॾहिं रब ताला फरमाए थो हुदल लिल मुत्तक़ीन, ही किताब मुत्तक़िन जे लाइ हिदायत आहे। ऐं मुत्तक़ी छा हूंदो आहे? परहेज़गार उहो हूंदो आहे जेको अल्लाह जे अवामिर ते अमल करे,
नवाही खां पाण खे रोके, यानी जन शयुनि जो अल्लाह अमर कयो आहे उन्हनि ते अमल करे, ऐं जन शयुनि खां अल्लाह मनो कई आहे तन खां पाण खे रोके छॾे। ख़ुदा ताला कूड़ खां मनो कई आहे, कूड़ न ॻाल्हाए। ख़ुदा ताला ज़िना खां मनो कई आहे, ज़िना खां रोकजी पए। ख़ुदा ताला भंग चर्स शराब खां मनो कई आहे, पाण खे भंग चर्स शराब खां पासे करे। अल्लाह तबारक व तआला जल जलालु मन वालू व्याज खां मनो कई आहे, पाण खे व्याज खाइण खां मनो करे। अल्लाह ताला रिश्वत खाइण खां मनो कई आहे, पाण खे रिश्वत खाइण खां मनो करे। रब करीम जी ज़ात बाबरकात निमाज़ जो हुकुम कयो आहे, निमाज़ पढ़े। रब करीम ज़कात ॾियण जो हुकुम कयो आहे, ज़कात ॾे। अल्लाह ताला रमज़ान जे रोज़नि रखण जो हुकुम कयो आहे त रमज़ान जा रोज़ा रखे। अल्लाह तबारक व तआला हज करण जो हुकुम कयो आहे, हज करे। जन शयुनि जो हुकुम आहे उहे करे, जन शयुनि जी मनो आहे उन्हनि खां रोकजी पए। अल्लाह ताला फरमाए थो इहो अथव मुत्तक़ी, इहो परहेज़गार आहे। इन्ही खे मां अल्लाह ताला तक़वा नसीब कई आहे। मुत्तक़िन जे जमात में इहो शामिल आहे जेको अल्लाह जे अमर ऐं अल्लाह जे नही जे मथां अमल करे। अमर आहे त चिबड़ी पवे, नही आहे त पाण खे परे भॼाए छॾे, पोइ उनजो अल्लाह ताला तमामु वॾो शान कंदो। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। कुरान करीम में अल्लाह ताला इरशाद फरमायो त जन माण्हुनि ईमान आंदो, इन्नल्लज़ीना आमनू जन ईमान आंदो, व अमिलुस्सालिहात ऐं सालिह अमल कयूं। अव्वल ईमान, उन खां पोइ सालिह अमल, निमाज़ रोज़ो हज ज़कात सभु सालिह अमल आहिनि। असां कहिड़ी पटी पढ़ाई आहे सूफ़िन बाबा, नमाज़ पढ़ण कम रनांदा, रोज़ा सरफा रोटी, हज ते वल वल उहे वेसन, नियत जना दी खोटे आखे बुलाशा। सच ॿुधाइजा, करबला वारो हुसैन निमाज़ी हुयो या कोन? मदीने वारो मीर निमाज़ी हुयो या कोन हो? अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाईंदी आहे त मुंहिंजो आका रात जो निमाज़ ते बीहंदो हो त बीही मुंहिंजे सोणे नबी जा पेर सुॼी वेंदा। मां चवंदी हुअसि या रसूल अल्लाह, कुरान में रब चयो आहे लियग़फ़िर लकल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिक व मा तअख़र। अल्लाह ताला फरमाए थो वरफ़अना लक ज़िक्रक। अल्लाह ताला फरमाए थो इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम। अल्लाह ताला तुंहिंजे लाइ फरमाए थो ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। अल्लाह ताला फरमाए थो ला तजहरू, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। अल्लाह त तुंहिंजो तमामु वॾो शान कयो आहे, बीही तूं पेर छो थो सुञाऊं? कुझु त सोना पाण ते बि रहम कर। पाण फरमाईंदा आशा जे राणे मूंते एॾा रहम कया, छो न उनजो शुक्र बजा। अफलम अकुन अब्दन शकूरा, पोइ मां एॾा रब कुर्ब करे एॾा मूंते वड़ कया, पोइ उनजो शुक्रगुज़ार न थियां? मां मुहम्मद त चाहींदो हा त जेतिरा मुंहिंजे जिस्म में वार आहिनि, इन वारनि जे जिस्म जेतिरी रोज़ अल्लाह जी इबादत कयां त रब जो हिकु थोरो नथो लाहे सघे। पोइ निमाज़ पढ़णु कमु रनंदा न दा न न न आखे बुला शाह ते